खैरपुर सिटी जी मशहूर दरगाह फ़कीर अल्लाह अंदल शेख शेर पीअण जो मिठो पानी आणण लाइ थी वियो। दरगाह जी सजादा नशीन शेख अब्दुल मजीद मदनी साफ़िन सां ॻाल्हाईंदे चयो त एसी खैरपुर ऐं TC म्यूनसिपल ऑफिसर डॉक्टर यार मोहम्मद फुलपोटो समेत केतिरा ऑफिसर 3 महीननि खां ख़ाली आसरा ॾियनि था। फ़कीर अब्दुल मजीद वधीक चयो त दरगाह ते ईंदड़ मुसाफ़िर ऐं मस्जिद में तक़रीबन 200 खां वधीक तालिब क़ुरान पाक पढ़ी रहिया आहिनि। 3 महीननि खां पीअण जो मिठो पानी न आहे ऐं पानी जी तमामु घणी सख़्त तकलीफ़ आहे। असां साबिक़ा MNA डॉक्टर सैयदा नफ़ीसा शाह जिलानी ऐं निगरान हुकूमत खां मुतालबा था कयूं त नोटिस वठी दरगाह में सिटी जे अवाम खे पीअण जो मिठो पानी जे लाइ लाइन ॾिनी वञे ऐं एहतिजाजी दायरो वधाईंदासीं। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।